नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी ڀرسان ॻोठ कोट बहादुर लिंक रोड तां गुज़रंदे पलाल सां भरियल टेक्टर ट्राली के बिजली जी तार मां ओचितो बाहि विकोड़े वई है। बाहि सबब टेक्टर ट्राली सड़ी रख थी वई है, जॾहिं त ड्राइवर मौजूदाने तौर ते महफ़ूज़ रहियो। इन सिलसिले में टेक्टर ट्राली जे मालिक मोहम्मद यूसुफ सोलंगी ॿुधायो त असां टेक्टर ट्राली में पलाल लोड करे ज़ैतूननि जे बाग में खणी वञी रहिया हुआसीं त रस्ते ते बिजली जूं तारूं हेठि हुजण करे तारनि मां टेक्टर ट्राली ते लोड थियल पलार के बाहि विकोड़े वई। असांजो नुक़सान थी वियो। ॿिए पासे ॻोठाण ॿुधायो त सीपको भिरयास्टी जी नाअहली सबब गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां बिजली जूं तारूं हेठि लड़कियल आहिनि, जेके हर ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि सां टकराइजनि थियूं। असां केतिरा ई भेरा सीपको अमले खे आगाह कयो आहे, पर कंहिं बि नोटिस न आहे वरितो। जॾहिं त बाहि ते असां पंहिंजी मदद पाण तहत ज़ाब्तो आंदो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो 1 कलाक देर सां पहुतो आहे। इन मौके ते ट्रैक्टर जे ड्राइवर ॿुधायो त फायर ब्रिगेड अमले खे फौरी तौर कॉल कई, पर 1 कलाक बाद पहुतो है ऐं मुंहिंजे लखें रुपए जो नुक़सान थी वियो, जॾहिं त वसारनि खां हिन माली सहायता जी अपील कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।